नाज़रीन नापरकोट वारे इलाइक़े में असां अगवा वाक़े की ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद ॻोठ मोरो जे पुलिस चौकी वारे मोर्चे में लिकी वेठल नामालूम हथियार बंदन हथियारनि के ज़ोर ते ॻोठ मोरो रावासी पोरियत नौजवाननि बशीर अहमद चाचड़, निज़ामुद्दीन चाचड़ ऐं बहादुर चाचड़ के अगवा करे बहादुर चाचड़ के करमपुर ग्रेड स्टेशन भरिसां सख्त तशद्दुद बाद छॾे बशीर अहमद चाचड़ ऐं निज़ामुद्दीन चाचड़ के हथियारनि के ज़ोर ते अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। अगवा जी ख़बर इलाइक़े में बाहि जी पकड़जी वई। वाक़े सबब इलाइक़े में खौफ व हिरास वारी सूरत हाल है। बे तरफ़ इतला ते नापरकोट पुलिस SHO अमीर अली शाह की अगवाणी में वाक़े वारे हंध पहुती पुलिस ॻोठाणनि सां गॾिजी हथियार बंदन जा पेरा खया, जेके पेरा कच्चे तरफ़ वींदे मिलिया आहिनि। बे तरफ़ मुगी मुज़ाहिरीन पारां करमपुर लाड़ो इंडस हाईवे ते धरणो लगाइण जो चितापुण ॾिनो वियो आहे। जी नाज़रीन, अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद ॻोठ मोरो रावासी जे ॿिनि नौजवाननि बशीर अहमद ऐं निज़ामुद्दीन चाचड़ के नामालूम हथियार बंद अगवा करे कच्चे तरफ़ खणी विया आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।